इस्लामाबाद वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद ऐं लाहौर में फ्रूट ऐं भाॼियूं महांगियूं थी वियूं। वफ़ाक़ी राजधानी समेत ॿियनि शहरनि में फ्रूट ऐं भाॼियुनि जी क़ीमतुनि में रिकॉर्ड इज़ाफ़ो जारी आहे। इस्लामाबाद में टमाटा, पटाटा, बसर, अदरक, तूरी ऐं ॿियनि क़िस्मनि जी भाॼियुनि जूं क़ीमतूं बि वधी वियूं आहिनि। टमाटनि जी क़ीमत 38 रुपया फ़ी किलो इज़ाफ़े खां पोइ 160 रुपया फ़ी किलो थी वई। पटाटनि जी क़ीमत 10 रुपया फ़ी किलो इज़ाफ़े सां 90 रुपया फ़ी किलो, बसर जी क़ीमत 100 रुपया फ़ी किलो ऐं साई मिर्च 92 रुपया फ़ी किलो ते पहुची वई आहे। नई क़ीमतुनि मूजिबि अदरक जी क़ीमत 692 रुपया फ़ी किलो ऐं थूम जी क़ीमत 356 रुपया फ़ी किलो आहे। तूरीअ जी क़ीमत 96 रुपया फ़ी किलो ऐं मेहनि जी क़ीमत 185 रुपया फ़ी किलो थी वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।